बनू में सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते आपघाती हमलो, 2 शहरी शहीद, 3 फौजी जवान समेत 10 जणा ज़ख़्मी। ISPR मूजिब बख़ल में सिक्योरिटी फोर्स के काफ़िले ते आपघाती हमलो कयो वियो। दहशतगर्दनि जे हमले में 2 शहरी शहीद, 7 शहरी ऐं 3 फौजी जवान ज़ख़्मी थी पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां सऊदी फ़ौज के कमांडर फहद बिन अब्दुल्ला की मुलाकात। ISPR मूजिब ॿिन्ही तरफ़नि जे दिफ़ाई, सिक्योरिटी, फ़ौजी तरबियत समेत इलाइक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठ कई वई। विच ओभर में जारी छिकताण समेत गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कयो वियूं। एविन फील्ड ऐं अल अज़ीज़िया स्टील मिल्स डिफरेंस में नवाज शरीफ जी अपीलन ते ॿुधणी अरबा ताईं मुलतवी। लीगी क़ाइद पंहिंजे लीगल टीम समेत इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश। नून लीग अॻवाननि ऐं कारकुननि जो वॾो अंग बि अदालत पहुतो। नवाज शरीफ पेशी खां अॻु पंहिंजी लीगल टीम सां मुशावरत कई। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं करप्शन ई नाहे थी त पोइ आमदनी खां वधीक असासा कीअं अची विया। एक अवामी नुमाइंदे जा असासा मालूम असासन खां वधीक आहिनि त पोइ करप्शन खां सवाइ हू उहे कीअं थो ठाहे सघे। PTI चेयरमैन जे वधीक जिस्मानी रिमांड ॾियण वारे नेब जी दरख़्वास्त रद्द। PTI चेयरमैन 190 मिलियन पाउंड स्कैंडल केस में जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। एसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर अडियाला जेल में केस जी ॿुधणी कई। लाहौर हाई कोर्ट निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ के उहिदे तां हटाइण बाबति दरख़्वास्त ॿुधण जोगी हुअण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस शाहिद बिलाल हसन निगरान वज़ीर आज़म के उहिदे तां हटाइण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी 90 ॾींहं मुकमल थियण खां पोइ बेअसर थी चुकी आहे। खेसि उहिदे तां हटायो वञे। लापता माण्हुनि जे केस में जेको बि मुलवस आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध हाई कोर्ट जा लापता माण्हुनि जी बासियाबीअ बाबति केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। जस्टिस टेमतुल्ला चयो आहे त जेकॾहिं को शहरी पाण ग़ाइब थी वञे थो त उनखे ॻोल्हण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जांच ऑफिसर चयो त ॿुधायो पियो वञे त गुम थियल शहरी ओस्मान लांडी जेल में आहे। जेल इंतज़ामिया ख़त जे जवाब में चयो आहे त ओस्मान लांडी जेल में नाहे। अदालत हुकुम ॾिनो त जेल सुप्रीडेंट जो बयान रिकॉर्ड करियो। जेकॾहिं साबित थिए थो त जेल सुप्रीडेंट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हमास स्टाइल जंगबंदीअ जो अॼु आख़िरी ॾींहुं। 3 ॾींहं हमास वधीक 13 इस्राइली, 3 थाई ऐं 1 रूसी शहरी खे आज़ादु करे छॾियो। इस्राइल बि वधीक 39 फ़लस्तीनी कैदियुनि खे छॾे ॾिनो। मजमूई तौर ते हमास जे कैद मां 58 यरगमालियुनि खे आज़ादी मिली चुकी। 39 इस्राइली ऐं 17 थाई शहरी शामिल। फिलिपाइन ऐं रूस जो हिकु यरगमाली आज़ाद। इस्राइल हेल ताईं 117 फ़लस्तीनियुनि खे आज़ादु करे चुको। हमास जो अमरीकी सदर खां इस्राइल ते दबाव विझण जो मुतालबो। सिंध समेत सॼे मुल्क में 7 ॾींहनि लाइ पोलियो मुहिम शुरू। पंजाब, सिंध ऐं बलोचिस्तान समेत सॼे मुल्क जे 159 ज़िलनि में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। निगरान सिहत वारे वज़ीर डॉक्टर ख़ालिद साद चयो आहे त ॿारनि खे पोलियो जहिड़े मोज़ी मर्ज़ खां छुटकारो ॾियारण लाइ मुहिम में वालिदीन भरपूर सहकार कनि। ऐं बबरलो भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल वधीक 2 ॼणा फौत। अंग वधी 6 थी वियो। क़ौमी शाहरा ते 2 मुसाफ़िर कोचनि में टकर सबबि ज़ख़्मी थियल ॿाड़ी महरीन ऐं कोच ड्राइवर आदिल इस्पताल में फौत थी विया।